बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों त जेको इंतज़ारु हुयो पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ जे दोस्तनि जे टिकटनि जो आवाम खे, उहो अॼु ख़ैर सां मुकमल थी चुको आहे। ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी शहर जे सभिनी कम्यूनिटी खे नज़र में रखंदे तमामु बहितरीनु फ़ैसिलो कयो आहे ऐं पंहिंजनि 7 वार्डनि ते जेके माण्हू आहिनि उहे मुक़ररु करे छॾिया आहिनि, जंहिंमें वार्ड नंबर 1 ते एहसान अहमद कंदर, वार्ड नंबर 2 ते हाजी मुनीर बलोच साहब, वार्ड नंबर 3 ते अब्दुल रज़ाक बुर्दी साहब, वार्ड नंबर 4 ते मंसूर अहमद अंसारी साहब ऐं वार्ड नंबर 5 ते मोहम्मद अनवर मंगी साहब, वार्ड नंबर 6 ते सैयद जुम्मन शाह ऐं वार्ड नंबर 7 ते उस्ताद ख़ादिम मेमुण साहब। शुक्रगुज़ार आहियां आला क़यादत सभिनी पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ जे सभिनी रहबरनि जो, सभिनी अॻुवाणनि जो, पर ख़ासि तौर ते इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां मोहतरम सैयद जावेद अली शाह जिलानी, जेके MNA आहिनि, जेके बहादुर लीडर आहिनि असांजा, जीअं हमेशह पाकिस्तान पीपुल्स पार्टी में रही करे पिराले जे हर माण्हूअ जी ख़िदमत कई आहे, न सिर्फ़ु पिराले जी पर पंहिंजे तक NA 210 ते हर ग़रीब गुरबे जे कम ते आयो ऐं कोशिशि कई आहे त सुठनि माण्हुनि खे अॻिते आणे जीअं उहे माण्हुनि जी ख़िदमत करे सघनि। ऐं उन सां गॾोगॾु पीर सैयद मोहम्मद बचल शाह जिलानी साहब, उन जी बि महिनतूं आहिनि, मखदूम जो शहर आहे, उन्हनि बि हिकिड़ो सुठो फ़ैसिलो कयो आहे ऐं सुठा नुमाइंदा ॾिना आहिनि। ऐं आवाम जो बि शुक्रगुज़ार आहियां, हर कम्यूनिटीअ जे फ़र्द जो, हर अक़ीदे जे माण्हूअ जो, हर पार्टीअ वारे जो, त उन्हनि सुठनि माण्हुनि खे चूंडियो आहे। ऐं गुज़ारिश कयां थो त पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ जे माण्हुनि खे वोट ॾेई कामयाबु कयो त जीअं असां तव्हांजी ख़िदमत करे सघूं। ऐं असां उमेद था कयूं पाकिस्तान पीपुल्स पार्टी हमेशह पिरालो शहर में डेवलपमेंट जा जेके बि कम आहिनि कया आहिनि, पर हीअ लोकल पार्टी जेकी आहे उहा तव्हांजी ऐं असांजी आहे। मां तव्हांखे गुज़ारिश कयां थो त जेके नुमाइंदा मुक़ररु थियल आहिनि उन्हनि खे वोट ॾियो असांजनि खे ऐं उन्हनि खे कामयाबु कयो त जीअं असां तव्हांजी सुठे तरीक़े सां ख़िदमत करे सघूं। तव्हां सभिनि जी महिरबानी। ऐं सभिनी पिराले वासियुनि खे, 7 वार्डनि जे माण्हुनि खे हथ ॿधी गुज़ारिश कयां थो त महिरबानी करे जेके बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी तीर जे निशान ते आहिनि उन्हनि खे वोट ॾियो। ऐं जेके जियाला आहिनि उन्हनि खे ख़ासि तौर ते गुज़ारिश इहा आहे त जिन खे टिकेटूं मिलियूं उन्हनि सां ॿाह-मिली थियो ऐं उन्हनि खे कामयाबु कयो त जीअं पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ जा वर्कर कामयाबु थियनि त जीअं ईंदड़ इलेक्शन जेका वॾी आहे उन में बि असांजूं कामयाबियूं थियनि।